स्टेज ते अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो ऐं उन सां गॾोगॾु हिन तालीमी सेमिनार जो जज बि आहे। बेहद खुशी थी आहे जो अॼु उस्ताद गुलज़ार अहमद मैसर जा उहे जज़्बा उहे जुनून असांखे नज़र आयो। अलामा इकबाल बि शायदि इन ते चयो आहे, तू शाहीन है परवाज है काम तेरा, तू शाहीन है परवाज है काम तेरा, तेरे आगे आसमान और भी है, शाहीन कभी परवाज से थक कर नहीं गिरता, पर दम है अगर तो नहीं कुछ उठता। दम आए तो मुसीबतुन के मुंह ॾेई सघबो। उहे मुसीबतूं चाहे शाहीन पब्लिक स्कूल खे अमले जी खोट जूं छो न ॾिसणियूं पवनि। उहे मुसीबतूं चाहे शाहीन पब्लिक स्कूल खे हमेशा मुआशरती समाजी या फलाही मुश्किलातूं नज़र छो न अचनि, पर ही शाहीन पब्लिक स्कूल जा मर्द मुजाहिद मूंखे उम्मीद आहे त घटि पगार हूंदे बि पंहिंजे फर्ज़ निभाइण में काई कसर कोन छॾींदा। साईं मुंहिंजा तालीम इंसान खे ऊंदाईअ मां कढी रोशनी ॾांहुं वठी वञण जो नालो आहे। असांजे मुआशरे में तालीम खे अॻिते करण लाइ हर क़िस्म हर दौर जे सियासी समाजी माण्हुनि पंहिंजियूं कोशिशूं कयूं आहिनि, पर अफ़सोस कुझु इन ॻाल्हि जो बि थींदो त दुनिया जे ॿियनि कुड़ कुड़श जे ॿारनि में एतिरियूं सलाहियतूं पिणु मौजूदु आहिनि जो हू नंढी उमिरि में ए लेवल या ओ लेवल जा सर्टिफिकेट्स हासिल करे सघनि था, छा असांजे मुल्क पाकिस्तान जा नथा करे सघनि। हुसैन बख्श चयो ॿाहिरियां माण्हू बि आहिनि, असां बि घुराइनि। छा उहे आसमान जा फ़रिश्ता आहिनि जेके अंग्रेज़नि जे मुल्क में ओ लेवल या ए लेवल हासिल कनि था पिया, उहे तव्हां जीअं इंसान आहिनि। ज़रूरत कहिड़ी ॻाल्हि जी आहे? ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांखे एजुकेशन सिस्टम खे बहितर बणाइण जे लाइ कुझु अहिड़ा उपाउ वठणा पवंदा जेकी असांजे नए नस्ल खे हिकु चिणग बरंदड़ लावे वांगुरु समाज में हिकु रोशनी ॾींदड़ ज़ाहिर कनि। जीअं असांजे एजुकेशन पॉलिसी में मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे त असां जॾहिं पंहिंजे शागिर्द खे पहिरें खां वठी मैट्रिक ताईं सभु सब्जेक्ट सिंधीअ में पढ़ाए, जॾहिं हुनखे कॉलेज ॾांहुं धिके कढूं था त उते सभु अंग्रेज़ीअ में सब्जेक्ट हुनखे हैरान करे था छॾनि। ॿार थो चवे त मूंसां वेसा घाती थी आहे, मां त कुलई सब्जेक्ट सिंधी में पढ़ी आयो आहियां, हाणे त केमिस्ट्री बि इंग्लिश में आहे, फिजिक्स बि इंग्लिश में आहे, बायोलॉजी बि इंग्लिश में आहे, बॉटनी बि इंग्लिश में, हाणे मां छा कयां? उहे ॿार एहसास कमतरीअ जा शिकार थी करे कुझु ॻाल्हियुनि में पुठिते रहिजी वञनि था। साईं मुंहिंजा इहा त गवर्नमेंट जी पॉलिसी आहे, न तव्हांजो कसूर आहे न असांजो ॾोह आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकी प्राइवेट सेक्टर्स में एजुकेशन ॾींदड़ उस्ताद आहिनि उन्हनि सां मुंहिंजी गुज़ारिश आहे त प्लीज़ सभई सब्जेक्ट इंग्लिश मीडियम में हलायो त जीअं ॿार खे कॉलेज में इन एहसास कमतरीअ सां मुंहुं ॾिसणो न पवे। मां नथो चवां त सिंधी न पढ़ो, मुंहिंजे चवण जो मक़सदु हरगिज़ इहो न आहे को ग़लति मैसेज करे त भई उस्ताद सिंधी जी मुखालफ़त करे, न सिंधीअ जी मुखालफ़त न आहे। असांखे दुनिया सां कुलो कुलाए हलण जी सलाहियत पाण में पैदा करणी आहे। सो शाहीन पब्लिक स्कूल जे उस्तादनि में उहे सलाहियतूं आहिनि ऐं साईं वारनि खे आउं गुज़ारिश कंदुमि त चाहे तव्हां थोरी पघार छो न हासिल करे रहिया हुजो, पर तव्हांजो जेको एम आहे, जेको मक़सदु आहे, उहो तव्हांखे हरगिज़ बि न विसारणु घुरिजे। उस्ताद गुलज़ार खे साथ ॾियो, उस्ताद गुलज़ार जो साथ कॾहिं बि न टोड़ियो। साईं जूं नियतूं तव्हां सभिनि जे साम्हूं सचूं आहिनि, खरियूं नियतूं आहिनि। साईं जूं नियतूं जहिड़ियूं सुहेल पब्लिक में हुयूं अहिड़ियूं शाहीन पब्लिक में बि असांखे नज़र आयूं। आख़िर में तव्हांजो घणो वक़्तु आउं न वठंदुसि, हिकिड़ो शेर पढ़ंदुमि। खसी कंहिं असां खां मतां सिंध आहे, खसी कंहिं असां खां मतां सिंध आहे, असांजो अबो ऐं अमा सिंध आहे, वसायो वञी पंहिंजा वेड़ा वतन में,
रखी शो अखियुनि में अवां सिंध आहे महिरबानी ही हुयो असांजो मान वारो अल्लाह रखियो शर साहब जेको हिन तालीमी सेमिनार जो जज बि आहे ऐं उन सां गॾोगॾु गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मुरीद हुसैन खोसे जो उस्ताद भी आहे। नूरे हक शम्मा इलाही को बुझा सकता है कौन, जिसका वो हामी खुदा उसको मिटा सकता है कौन। हाणे उन फैज़याब थियल शागिर्द ऐं उन बूटे खे गुज़ारिश कंदुसि जंहिं नर्सरी मां बणिजी वॾो दरख़्त थियो आहे, जेको उस्ताद गुलज़ार अहमद मैसर साहब, गुलाम अब्बास मंगणहार साहब ऐं उस्ताद अल्लाह रखियो शर ऐं अब्दुल हई लाखो जेके बि उस्ताद गुलज़ार अहमद जा टीम हुई उन्हनि सभिनी उस्तादनि जो हू हिते पाण पंहिंजे उस्ताद साहिबान जो ज़िक्र कंदो। उन जो फैज़याब थियल आहे।